भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। हेलो 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 गरी खुदा बख्श हेलो शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तहरीम वर्सी ते हेलो 27 दिसंबर ते शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के जमहूरियत मुल्क जी बका ऐं सलामती लाइ कयल जिदोजहद ते सुरख सलाम पेश कयां थी। पीपी क़यादत मुल्क जे आवाम लाइ ऐं सिंध असेंबली जे स्पीकर आगासराज खान दुरानी तक जे आवाम जे मसइलनि जे हल लाइ जेके कोशिशूं वरितियूं आहिनि तिन खे साराहियां थी। पारां अॻूणी तालका गढ़ी यासीन जी लेडीज़ विंग सदर आपा रुखसाना मरखियाणी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।